ज़ोएब साहब, हाणे इस्लामाबाद में त आहे समिट कॉन्फ्रेंस, सम्झ अचे थो एहतजाज खे छो रोकियो पियो वञे। लाहौर में असां ॾिसूं था साॻी सूरत हाल आहे, रेंजर्स तलब कई वई आहे, मीनार पाकिस्तान जो जेको ग्राउंड आहे उन में पाणी ॾिनो वियो आहे। ही इस्लामाबाद जा वापारी इस्लामाबाद हाई कोर्ट बि पहुची विया, जिते इस्लामाबाद हाई कोर्ट खे हिदायत जारी कई आहे हुकूमत खे त हिननि खे तव्हां का अहिड़ी जगह ॾेई छॾियो जिते हिननि खे एहतजाज जलसो जेको बि करिणो आहे उहो करे छॾनि। बहितर न हो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे का हिकिड़ी स्पेसिफाई का जाइ करे ॾिनी वञे हा त हिते तव्हां एहतजाज धरणो जेको करिणो आहे कयो। ऐं ॿियो इहो त लाहौर में अहिड़े क़िस्म जी सूरत हाल छो पैदा कई वई आहे? ॾिसो हाणे जेतिरे खे तव्हां चओ था न हुनखे हिकु जॻह करे ॾिनी वञे हा त उहे त हुते वेहनि ई कोन। हे उहो शरारती ॿार आहे जेको पंहिंजे घर में बि हिकिड़ी कुंड में न वेंदो आहे। PTI ईअं आहे। ऐं इन में माज़ी में बि अहिड़ियूं शयूं थियूं आहिनि। तव्हां ॾिसो त लाहौर में या ॿियनि जॻहियुनि ते हाणे जेके ताज़ा थिया आहिनि उहे बि जेको शयूं लिख पढ़ थिए थी उनखे हटी करे उहे शयूं कंदा आहिनि। तंहिं करे इन क़िस्म जो त रिस्क ऐं करे ई नथो सघिजे ऐं इहो एतमाद बि नथो करे सघिजे त PTI ते त उनखे जेकॾहिं ॿुधाइजे त हिन जॻह ते बि कयो। ॻाल्हि आहे टाइमिंग जी। हिन वक़्तु दुनिया जा केतिरा ई मुल्क उहे तव्हां वटि महिमान थी अची रहिया आहिनि। उहे हुकूमत जा महिमान न हूंदा आहिनि, उहे रियासत जा महिमान न हूंदा आहिनि, बल्कि उहे सॼी क़ौम जा महिमान हूंदा आहिनि। उहे जेके ॿाहिरियां अचनि पिया उहे असांजा बि महिमान आहिनि। हाणे पाकिस्तान समेत काफ़ी दुनिया जे मुल्कनि में इहे सिक्योरिटी जा मामला थी विया आहिनि। न त पोइ हिते जेकॾहिं कुझु ॾहाका तव्हां वञो त जेके बादशाह ईंदा उहे पब्लिकनि जे गैदरिंगनि में बि वेंदा हुया। तव्हां वटि भुट्टे साहिब जे दौर में जेके हिते थिया आहिनि दौरा उन्हनि जा, उहे अवाम लाहौर हुजे इस्लामाबाद हुजे उते अवाम बि उनजे इस्तक़बाल कंदी हुई। इन में त अॼु बि तव्हांजे साम्हूं वीडियोज़ ईंदियूं आहिनि। पंहिंजो चाइना वियो भुट्टो साहिबु त उते चाइना जे माण्हुनि कीअं इस्तक़बाल कयो त अॻु में पब्लिक ईअं वेंदी हुई। छाकाणि त पब्लिक बि सम्झंदी, अवाम बि सम्झे थो त इहो जेको आयो आहे इहो असांजो बि महिमान आहे। तंहिंजे करे हिन क़िस्म जी त टाइमिंग खे ॾिसी करे अहिड़े क़िस्म जी हरकत करण मां साबित थी थो इहो पॉलिटिकल माइलेज लाइ आहे ई कोन। हे त डिस्टेबलाइज़ करण जी ॻाल्हि आहे पाकिस्तान खे, उनजो इमेज इंटरनेशनल लेवल ते ख़राबु करण जी कोशिशि आहे। ॾिसो हिकिड़ी शइ सम्झो, हाणे जेके तव्हां वीडियोज़ फुटेज ॾिसो पिया आहिनि इस्लामाबाद जूं आहिनि, जिते 2-3 ॾींहंनि खां पोइ दुनिया जे मुल्कनि जा हिकिड़ा परॾेही वज़ीर अचणा आहिनि ऐं उहे जॾहिं जेकॾहिं तव्हांजा फुटेज ॾिसंदा त उनखे पंहिंजा सिक्योरिटी दारा चई सघनि था त भई हिते वञणु सही कोन्हे, हिते त वञणु ख़तरनाक आहे। यानी की जेको मुल्क जिते का क्रिकेट टीम क्रिकेट नथी खेॾणु अचे उते जेकॾहिं मुल्कनि जा परॾेही वज़ीर अचनि था पिया त तव्हां वरी उहो माहौल पिया पैदा करायो। अच्छा, वरी उनजे करे इहो बि नथा ॾियो त भई रुॻो पॉलिटिकल वर्कर्स आहिनि, बल्कि उन सां गॾु तव्हांजा तालिबान बि तव्हां उन में शामिलु कराए छॾिया, अफ़गानी शामिलु करे छॾिया। तव्हां हथियार खयो बीठा हुजो, हथियार पुरअमन माण्हू जे हथ में विझो त बि हुनखे पाण पुरअमन नथा अची सघूं। कंहिं बि शरीफ़ माण्हू खे जेको हथियार हलाइण बि न ईंदो हुई, पर हुनजे हथ में जेकॾहिं तव्हां पिस्टल ॾेई छॾियो त हाणे तव्हां इनखे शरीफ़ ऐं पुरअमन माण्हू नथा अची सघो। भले हुनखे न हलाइणु अचे पर हुनजो हथियार जेको हुनजे हथ में आहे त उहो मैसेज ॾेई रहियो आहे त हू छा आहे। त अहिड़ी सूरत हाल में उते इंटरनेशनल लेवल ते शयूं ॾाढियूं पाकिस्तान जे हवाले सां नेगेटिव फीड थी रहियूं हूंदियूं, रिपोर्ट थी रहियूं हूंदियूं, इंटरनेशनल मीडिया इन ते ॻाल्हाए रहियो हूंदो, उहे छा परसेप्शन जोड़े रहिया हूंदा। त मुंहिंजे ख़्याल में इहा मुल्क दुश्मनी आहे। हीअ मुल्क सां सॼणाइप न आहे, मुल्क दुश्मनी आहे। ऐं बाक़ी मसइलो इहो आहे त भई जेकॾहिं अली अमीन गंडापुर अची क़ाबू थी वियो आहे न, भला ठीकु आहे हिरासत में आहे या न आहे, घेरो अथसि न अथसि, बाक़ी क़यादत किथे आहे? बाक़ी हिननि जा जेके हेॾा सारा मेंबर आहिनि उहे किथे आहिनि? किथे आहिनि उन्हनि जा सेनेटर्स? किथे आहिनि उन्हनि जा MLA? हलो भला गंडापुर साहिबु हर भेरे ईंदो आहे KPK जी गवर्नमेंट जे प्रोटोकॉल में, लाहौर बि पहुचो वञे, पिंडी बि पहुचो वञे, इस्लामाबाद पहुचो वञे, ॿी काबीना किथे आहे? ॿी काबीना खे कंहिं रोकियो आहे छा? भला ॿी काबीना बि गॾु हुजेसि न। सॼी हुकूमत रुॻो भला इहो PTI जो वोट सॼो गंडापुर खे त कोन मिलियो आहे। ॿिया बि जेके हुते MPAs आहिनि KPK जे अंदरि उहे बि त PTI जा आहिनि। उते जेके वज़ीर आहिनि उहे PTI जा आहिनि। उहे पंहिंजे CM सां गॾु छो नथा अचनि? त हीअ हिकिड़ी ॼाणी वाणी हिकिड़ी प्लानिंग तहत इहे शयूं थी रहियूं आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहे PTI बानी जे हक़ में बि कोन थियूं वञनि पियूं, ख़ुदि PTI जे हक़ में कोन थियूं वञनि। ऐं गंडापुर मूंखे ईअं लॻे थो त हाणे बि KPK हाउस में वेही करे शायदि लास्ट टाइम जॾहिं उनजो इहो शयूं थियूं हुयूं त कुझु डाउट हुयो, पर हाणे मूंखे कंहिं हद ताईं यकीन थींदो पियो वञे त KPK हाउस में वेही गंडापुर साहिबु विकेट जे ॿिन्ही पासे खेॾे पियो थो।